अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सभिनी दोस्तनि खे न्यू व्लॉग ते वेलकम थो करियां। अॼु असांजे फिज़िक्स डिपार्टमेंट में फेयरवेल पार्टी लगी पई है ऐं जेके जूनियर आहिनि उनजी वेलकम पार्टी लगी पई है। तव्हांखे हली विज़िट करायूं था। साजिश है मोको लुकावण नखरा थोड़ी हा वक्त हथा चो जोरी खसे जो बन को मैं उछलिया थोड़ी हा कभी तेरा जाना
पार्टी खां पोइ असांखे बिरयानी कोन मिली असां विड़ी पंहिंजो हक़ वरितो आहे असां सीआर खां विड़ी पंहिंजो हक़ वरितो आहे हीअ मेहता पैसा ॾियण बग़ैर बिरयानी को काई शर्म आया पंहिंजे बिरयानी को असांजे पैसा ॾिना ते यार हाँ अभी बिरयानी भाईजान तव्हांखे बिरयानी मिली आहे न पंहिंजो हक़ विड़ी अचो न बाबा मेरी यारी बिरयानी खाइण जो बाज मज़ो आहे साईं हाँ हाणे खाधो हाणे ॾेखारियां कोन थो तव्हांखे बाक़ी अॼोको व्लॉग हिते ख़तम था करियो बिरयानी ते ऐं वरी ॿियो व्लॉग इंशाल्लाह सुभाणे वरी ठाहींदासीं ज़बरदस्त आहे ठीकु आहे संगत अल्लाह हाफ़िज़ चओ संगत सभिनी खे अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।